नाज़रीन, खैरपुर में 30 सालन खां पोइ पीपुल्स पार्टी 7 सूबाई सीटुनि मां 6 ते कामयाबी हासिल करे वरिती आहे। हिक सीट ते जीडीए जो उम्मीदवार कामयाब थियो। क़ौमी असेंबली जे 3 सीटुनि ते पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थी विया आहिनि। ॾिसूं था वकार मंगी जी ही रिपोर्ट। सिंध में हुकूमत ठाहिण जा ख़्वाब ॾिसंदड़ जीडीए जा ख़्वाब पीपुल्स पार्टीअ चिकना चूर करे छॾिया। खैरपुर में 30 सालन खां पोइ पीपुल्स पार्टी 7 सूबाई सीटुनि मां 6 सीटनि ते कामयाब थी वई ऐं 1 सीट ते जीडीए उम्मीदवार कामयाब थियो, जॾहिं त क़ौमी असेंबलीअ जी 3 सीटुनि ते पीपुल्स पार्टीअ जा उम्मीदवार कामयाब थी विया। सभ खां वधि में चोटीअ जो मुक़ाबलो इन 210 ते हो, जिते पीपुल्स पार्टीअ जो उम्मीदवार सैयद जावेद अली शाह जिलानी जीडीए जो उम्मीदवार सैयद काज़िम अली शाह लकियारी विच में हो। जावेद शाह जिलानी जीडीए जो उम्मीदवार काज़िम अली शाह खे धसे लाथो ऐं 12,000 जी लीड ते इलेक्शन खटी वरिती। सैयद जावेद अली शाह जिलानी 90,718 वोट हासिल किया, जॾहिं त जीडीए जो उम्मीदवार काज़िम शाह लकियारी 78,525 वोट हासिल करे सघियो। जावेद शाह जिलानी जे खटण जी ॻाल्हि ॿुधंदे जियाला वॾी तादाद में उम्मेद अली शाह हाउस पहुची विया, जिते जश्न शुरू थी वियो ऐं कारकुननि पारां मिठाइयूं तक़सीम कयूं वयूं ऐं वॾी आतिशबाज़ी पिणु कई वई। उन मौके ते सैयद जावेद अली शाह जिलानी चयो त अॼु मुंहिंजी फतह सोबोदेरो गंबट ऐं किंगरी अवाम जे करे थी आहे। यादि रहे त जीडीए जी हुकूमत ठाहिण वारो ख़्वाब पूरो न थी सघियो। वरी जीडीए खे हुकूमत ठाहिण वारे ख़्वाब ॾिसण लाइ बि 5 साल वरी इंतज़ार करणो पवंदो। वकार हुसैन मंगी, मेहरान टीवी न्यूज़, खैरपुर मीरस।